असां पंहिंजे नाज़रिन खे अहम ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त BIF तरफ़ां ॻोठ कांजी मालनोर में भील बिरादरी जा घर ढाइण वारे वाक़े ख़िलाफ़ मिठी में फांगारियो मोड़ ते एहतिजाजी धरणो हंयो वियो हो, जेको धरणो मुसलसल केतिरा ई कलाक जारी रहियो। धरणो लॻण सबबि समूरा रोड ब्लॉक थी विया। मिठी इस्लाम कोट तरफ़ ईंदड़ तोड़े वेंदड़ गाॾियुनि जी अच वञ जो सिलसिलो बंदि थी वियो ऐं ट्रैफ़िक मुकमल तौर ते बंदि थी वई। लॻल धरणे बैदि इंतिज़ामिया पुलिस खे तलब कयो वियो। पुलिस जा वॾा अटाला पहुची विया, जिन अमकानी सूरतहाल खे कंट्रोल में रखण जे लाइ धरणे जा इंतज़ाम संभालिया ऐं छिकताइण वारी सूरतहाल खे बि मुंहुं ॾिनो। जॾहिं त एहतिजाज दौरान पुलिस जूं केतिरियूं मोबाइलूं बि पिणु पहुची वियूं ऐं सूरतहाल खे कंट्रोल कयो वियो। लॻल धरणे सबबि भील ऐं बिरादरी जूं 4 औरतूं ऐं 2 ॿार सख़्त गर्मी सबबि बेहोश पिणु थी विया। मिठी में लॻल एहतिजाजी धरणे ऐं मिठी शहर खां लांगमात करे फांगारियो चौक ते हल धरणे सबबि रोड ब्लॉक थी वियो, जिते भील बिरादरी जा 3 झोर पोड़ा ऐं 4 औरतुनि समेत बाक़ी ॿारड़ा बेहोश थी विया, जिन खे पाणी हणी होश में आंदो वियो। लॻल धरणे सबबि इंतिज़ामिया मुसलसिल एहतिजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं कयूं। एहतिजाजी अॻवाणी BIF जे सदर सुरोमल भील, वकील लजपत राय सुराणी ऐं ॿियनि कई। जॾहिं त मुसलसिल एहतिजाज ऐं केतिरा ई कलाक धरणो जारी रहण बैदि नेठि इंतिज़ामिया पिणु जागी पई, जंहिं बैदि DSP मिठी जी अॻवाणी में एहतिजाज कंदड़ अॻवाननि सां ॻाल्हियूं कयूं वियूं। ॿुधाए पियो वञे त एहतिजाज कंदड़ BIF जे अॻवाननि पारां इहो मुतालबो रखियो वियो त ॻोठ मालनोर खांजी में भील बिरादरी जा घर ढाइण वारे वाक़े जी जांच कई वञे ऐं ॻोठ मालनोर खांजी में ठक्कर बिरादरी पारां वण वढे भील बिरादरी ते हयल इल्ज़ामनि जो ठक्कर बिरादरी जे माण्हुनि ते केस दाख़िल करे ऐं मामले जी जांच कई वञे। अहिड़ियूं ॻाल्हियूं कामयाबु थियण बैदि BIF जे सदर सुरोमल भील ऐं वकील लजपत राय सुराणी पारां एहतिजाजी धरणो ख़तमु कयो वियो। मुसलसिल केतिरा ई कलाक लॻल धरणे सबबि ट्रैफ़िक मुकमल तौर ते मुअतल थी वई ऐं एहतिजाज कंदड़ सख़्तु नारेबाज़ी करे रहिया हुआ। हिननि मुतालबो कयो त वाक़े जी मुकमल जांच करे भील बिरादरी जा घर ढाइण वारे वाक़े जो नोटिस वठी भीलनि सां इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो ॿीहर वधायो।